में मुझे चाहींदड़नि जो अचनि पियूं मुंहिंजो कंहिंखे जवाबु ॾिजे उन लाइफ ते अची तव्हां दोस्तनि खे ॾियां थो बिल्कुलु पंहिंजी ज़िंदगी अलाह सेट कई आहे। मां बिल्कुलु ठीकु आहियां, मूंखे मौला जो करम आहे ऐं मूंखे कुझु बि न थियो आहे। अलाह अॻिते बि पंहिंजी पनाह में रखंदो। अयाज़ गुल साहब असांखे ॾिसी रहियो आहे, तमामु बहितरीनु असांजो पसंदीदा शाइर तव्हां मुमताज़ मौलवी साहब सलाम पेश। महिरबानी अयाज़ गुल मुंहिंजी ज़मा जलवानी साहब, वफ़ा यामीन राजपूत साहब, प्यारो अमानुल्लाह बलोच, लाला साहिल खान सूमर असांजो बहितरीनु शाइर, नंढो भाउ असांजो लाला अनीस मल्ला, अयाज़ गुल शहर असांखे ॾिसी रहियो आहे, साहिल खान खोखर, महिरबानियूं सभिनि दोस्तनि जूं महिरबानियूं, वॾियूं वॾियूं महिरबानियूं। सभु दोस्त जी फरमाइश आहे त मौलवी साहब हिकिड़ो गानो गुनगुनाए ॿुधाए। अलाह राज़ी आहे यार, मुखालिफ़ मूंखे छा कंदो। इहा हक़ीक़त आहे। अतार मुमताज़ मौलवी साहब चवंदासीं 5 मिंट थोरो कॉल जो वेट करे बाद में हुनजे असां कचहरी कयूं था। दोस्तनि जी फरमाइश आहे त मुमताज़ मौलवी साहब असांखे इहो गानो थोरो पंहिंजो 2 लफ़्ज़ गुनगुनाए ॿुधाए। काफ़ी दोस्तनि जी फरमाइश। अब्दुल मालिक लुंड साहब, वली मोहम्मद साहब जेके सलाम था ॾियनि, आफ्ताब वसाण साहब, इमाम ॾिनो वसाण साहब, बिस्मिल्लाह मुंहिंजो प्यारो भाउ इमाम वसाण, फ़हीम अली मकोल साहब, रशीद बलोच साहब, सभु सलाम पेश कंदा। वालेकुम सलाम। सॼी मोहम्मद इलियास चांडियोर साहब ॾिसे पियो। महिरबानी इलियास चांडियो बि असांजो पंहिंजो भाउ आहे, नंढो भाउ आहे बिल्कुलु। त दोस्तनि काफ़ी दोस्त इहा फरमाइश कनि पिया त जाम आफ्ताब भयो साहब तव्हांखे ॾिसी रहियो, सलाम पेश करे रहियो। महिरबानी आफ्ताब भाई जी। अनीस मल्ला बि असांजो नंढो आहे, भाउ आहे बिल्कुलु, मूंखे इलाही प्यारु कंदो आहे। लालो साले सोमरो बि चए पियो त गानो ॿुधायो। लाला साले सोमरे साहब मुंहिंजो तमामु नंढो भाउ आहे, अमन ठार चोलियाणी मुंहिंजो प्यारो शाइर, मुंहिंजो महिरबानी वॾियूं वॾियूं महिरबानियूं सॼी संगत जूं। शाइर जो नूर हसन उनड़ साहब तव्हां ॾिसी रहिया, शकील अहमद रिंद साहब असांखे ॾिसी रहिया। अॼु वेठा बि शकील रिंद जे हाउस ते आहियूं, सरवरन साहब नबी हसन साहब जे हाउस ते वेठा आहियूं। सिंगार अली समो ॾिसी रहियो आहे, उनजी महिरबानी। सिंगार अली समो साहब, एजाज़ जमाली असांजो दोस्त ॾिसी रहिया, उनजी महिरबानी। एजाज़ जमाली साहब जी महिरबानी। सोहेल खोखर असांजो दोस्त मेड़ खां ॾिसी रहियो, सलाम पेश करे। वालेकुम सलाम सोहेल खोखर साहब, वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। साईं असांजो गुलाम सरवरन साहब असांजी एल्बम नंबर 40 लखनि जो तमामु मुमताज़ मौलवी साहब जो बहितरीनु दोस्त, बहितरीनु भाउ, सलाम तव्हां सां कजो, 2 लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। भाईजान सभु ख़ुशि हुजो, अला करे जीअं भाऊ पंहिंजे इशू ते आयो आहे, इहा राति खां वठी फेक आई डी आहे उन ते भाऊ जो कुझु ॻाल्हियूं हलियूं। असां केटीएन जो वरी उन्हनि अहिड़ो ग्राफ ठाहे जो सभु माण्हू परेशान थी विया। हींअर असां पाण व्हाट्सअप ते दोस्तनि असांखे व्हाट्सअप कया आहिनि, भई ॾिसी मां पाण परेशान थी वियुसि। असां ॻोठ में हूंदा आहियूं, थोरो सिग्नल नेट जो हूंदो आहे इशू, इन जे करे न ॾिसी सघियासीं। वरी भाऊ ॿुधाया, कुझु दोस्तनि व्हाट्सअप कया, उहे ॾिठासीं। ॾाढो ॾुख थियो दोस्तनि जो। शकील साहब मैसेज थो करे, लव यू भाऊ। लव यू टू शकील साहब। तान चांग असांजो बहितरीनु शाइर ॾिसी रहिया, बहितरीनु शाइर आहे मुंहिंजो, अलाह उन ख़ुशि रखे। मुंहिंजा सभु मुंहिंजी अयाज़ गुल बंगर साहब, मौलवी साहब अलाह पाक असांजी ज़िंदगी बि तव्हांखे ॾे। मौला अयाज़ भाउ तोखे ख़ुशि रखे। इमाम ॾिनो वसाण चए थो ॾुख जो गानो ॿुधाइजो महिरबानी करे। अमीर बख्श अब्बासी असांजो दोस्त ॾिसी रहियो आहे। अमीर बख्श अब्बासी जी, इमाम वसाण मुंहिंजो बचपन जो दोस्त आहे। ज़मा जलवानी सलाम सॼी संगत खे, वालेकुम सलाम। अताउल्लाह अब्बासी महिरबानी, भाताउल्लाह अब्बासी दोस्तनि सां गानो थोरो शेयर कयो त पोइ जीअं दोस्तनि खां वरी इजाज़त वठूं। वरी दोस्तो असांखे कंहिं प्रोग्राम ते वञिणो आहे त पोइ इन सां मौलवी साहब सां 5 मिंट गानो शेयर करे थो। पंजतन पाक हिमायत मेरी, पंजतन पाक हिमायत मेरी, हसन हुसैन इमाम मौला, हसन हुसैन इमाम, जह दिल पीता इश्क दा जाम, सादिल मस्तो मस्त मुदाम, अल्लाह हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सच मौजूद। महिरबानी। पंजतन पाक हिमायत मेरी, हसन हुसैन इमाम। पंजतन पाक जी असां सां हिमायत आहे, असां सां प्यार आहे। असां 5 ॿारनि जा ख़ादम आहियूं, नौकर आहियूं। असांखे लहर लुॾो न ईंदो। जंहिंखे इहो ख़्वाबु मुंहिंजी मरण जो आहे, हुनखे ॾाढी ख़ुशी इहा मिलणी आहे मुंहिंजे कंहिं दुश्मन खे, त हुनजी अलाह सां इहा कॾहिं बि ख्वाहिश पूरी न कमेंट कंदो। कनि था मौलवी साहब जिन जेके पोस्टियूं रखनि था त उन्हनि जे बारे में तव्हां छा जो इज़हार थो चओ, राय था ॾियो?
ॾिसो न मां हिकिड़ो बाइख़लाक़ इंसानु आहियां। मां उन लाइ बुरी ज़बान बि इस्तेमालु न करे सघंदुसि, उन जे ॿचड़नि खे पिटे बि न सघंदुसि। अलाह उनखे वरी बि ख़ुशि रखे। मां दुश्मन खे बि सीने से लाहिण वारो आहियां। अलाह हिनखे ख़ुशि रखे। पर हिकिड़ो बशीर ख़ान जो मुड़ुके हिकिड़ो सरोवर साहिबु हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो बशीर ख़ान जो हिकिड़ो कौल आहे ऐं हिकिड़ो ॿुधोसीं जेको अॼुकल्ह आम सोशल मीडिया ते मिलंदो आहे। चवंदो आहे त जेकॾहिं पंहिंजे दर जा कुता लूसी न थियनि त चोर खे कहिड़ी ताक़त आहे लोढ़ा लताड़े। सही बसि हिन मां इहो बि मां दोस्त सम्झी वञे। हाजी मुझे उबैद पहले खान घरां जैसे लॻल असांजी लाइव आहिनि। कॉल ॾिसी रहियो आहे। मुमताज़ मौलाई साहब हाजी उबैद साहब या अली मदद चई रहियो आहे। मौला अली मदद हाजी उबैद मुंहिंजो प्यारो शाइर, प्यारो जान, मुंहिंजो जिगर, मार शम्स तव्हांखे शम्स ॾिसी मार मुंहिंजो प्यारो शाइर। अलाह हुनखे ख़ुशि रखे। तमामु बहितरीनु दोस्त हाशिम चांडे असांजी लाइव कॉल हाणे हिन महिल बिस्मिल्लाह जॉइन हाशिम कई आहे। चांडियो मुंहिंजो तमामु दर्द दिलो शाइर, निमाणो शाइर, प्यारो शाइर। अमजद चांडियो मुंहिंजा तमामु पंहिंजा रत आहिनि ऐं प्यारा हाजी शाइर बि उबैद आहिनि। साहब जतोई साहब चए थो ख़ुशि रहो जानी, असांजी बिस्मिल्लाह दुआई बिस्मिल्लाह। तव्हां अल्लाह सां अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि यासिर रखे। अली सोडड़ो साहब मौला सलामत रखे, दुआई वालेकुम था कनि। सलाम मोहम्मद यासिर अली सोडड़ो सुमरो जी साहब, महिरबानियूं। मोहम्मद इलियास चांडियो बा महिरबानी, मोहम्मद इलियास चांडे जूं ज़मा जलवानी साहब जी महिरबानियूं। दोस्तो जीअं त तव्हां मौलाई साहब खे लाइव ॾिठो, लाइव तव्हां सां गानो शेयर कयईं। गुलाम सर असांजो रईस साहब उन्हनि खे तव्हां लाइव ॾिठो। पोइ हींअर हाणे असां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। त दोस्तो तव्हां बि असांजा जेके प्यारा पहिरीं दोस्त फैन हो मुमताज़ मौलाई साहब जा, त ग़लति प्रोपेगेंडनि ते हरू भरू ध्यानु न ॾींदा कयो ऐं परेशान न थींदा कयो। बसि मुमताज़ मौलाई साहब खे हमेशह तव्हांजी दुआनि जी ज़रूरत आहे। जीअं तव्हां दुआ ॾींदा रहंदा हो हमेशह, ईअं ई मुमताज़ मौलाई साहब खे दुआयूं कंदा रहो त पंहिंजे कम में कामयाबियूं जीअं मौला साईं हुनखे नसीब कयूं आहिनि, अञा अॻिते बि कामयाबु थींदो रहे। त दोस्तनि सभिनी खां इजाज़त वठंदासीं। ख़ुदा हाफ़िज़ या अली मदद। वरी कंहिं नेक्स्ट प्रोग्राम में दोस्तनि सां लाइव शेयर कंदासीं। बसि दोस्तो लाइव अचण जो इहो ई मक़सदु हुयो, जेके कल्ह खां वठी बेबुनियाद ख़बरूं हलनि पियूं मौलाई साहब जे बारे में, उन जे करे लाइव आयासीं। दोस्तनि खे ख़ुदा हाफ़िज़ या अली मदद। दोस्त